नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी ऐं माया ग़ज़ाल आबड़ो सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। इमरान खान तमाम जल्द घर वञण वारो आहे। महांगाई ऐं ज़ुल्म खां बिलावल भुट्टो ज़रदारी छुटकारो ॾियारींदो। असां पंहिंजे अवाम सां गॾु आहियूं। ईंदड़ हुकूमत पीटीआई जी हूंदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल हूंदो। जेसीं ताईं पीटीआई जी हुकूमत आहे, अवाम सुख सां वेही न सघंदो। सिलेक्टेड हुकूमत मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मलीर में महांगाई ख़िलाफ़ मुज़ाहिरे खे ख़िताब। सिंध समेत सॼे मुल्क में महांगाई जो मारियल अवाम रोडनि ते निकिरी आयो। पीडीएम ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सॾ ते धारदार एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं। कराची में पीडीएम तरफ़ां एम्प्रेस मार्केट वटि एहतजाजी धरणो। मौलाना गफूर हैदरी, राशिद महमूद सूमरो, शाह मोहम्मद शाह, निहाल हाशमी ऐं ॿिया अॻवान शरीक। लाड़काणे, सखर, जेकमाबाद, ठुल, भिरा रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बि महांगाई सटियल अवाम जो एहतजाज। अॻवान जो चवणु आहे त इमरान खान पाण इस्तीफ़ा ॾिए न त दमादम मस्त कलंदर थींदो। महांगाई जो ज़िम्मेवार सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे। खेसि घर मोकिले पोइ सुख जो साफ़ खणंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान सुभाणे सऊदी अरब जे 3 ॾींहनि जे दौरे ते रवानो थींदो। वज़ीर आज़म वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान अब्दुल अज़ीज़ जी दावत ते सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। दौरे दौरान वज़ीर आज़म सऊदी क़यादत सां ॿितरफ़नि मामलनि ते ॻाल्हियूं कंदो ऐं पाकिस्तान में सीड़पकारी खे हथी वठाइण बाबति तक़रीब में बि शिरकत कंदो। वज़ीर आज़म जी लाहौर आमद। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ऐं गवर्नर चौधरी सरवर सां मुलाक़ात। वज़ीर आज़म जो चवणु आहे त समूरनि इदारनि खे मुतहरिक करे अवामी रिलीफ जे क़दमनि में तेज़ी आंदी वञे। हुकूमत मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ज़रिए कमज़ोर तबक़नि खे रिलीफ फराहम करे रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थर कोल बाबति इजलास। फेज़ 3 कोल माइनिंग जी प्रोजेक्ट जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त समूरियुनि ललकारनि जो मुक़ाबिलो करे असां कोल माइनिंग करे कोयले मां बिजली पैदा कई। अॼु इहा बिजली नेशनल ग्रिड में वञी रही आहे। सिंध हुकूमत थर जे कोयले खे बिजली खां सवाइ ॿियनि सेक्टर्स में बि इस्तेमालु करणु चाहे थी। सिहत, तालीम ऐं चइनि बुनियादी शयुनि अटे, खंड, दाल ऐं गिह ते वॾो रिलीफ आणे रहिया आहियूं। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। संदसि चवणु आहे त जाली ख़बरुनि जे हवाले सां कानून ठाहे काबीना जे हवाले करे छॾियो आहे। 2018 खां चई रहियो आहियां त बुनियादी सियासी सुधारनि खां सवाइ मुल्क अॻिते नथो वधे। मीडिया ऐं अदालती सुधारा लाज़मी आहिनि। सिंध रेंजर्स ऐं सिंध पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण जे बुनियाद ते गॾियल कार्रवाई। कराची जे इलाइक़े पुराणी सब्ज़ी मंडीअ मां भते खोरीअ में मुलविस 2 इंतिहाई घुरिबल जवाबदारनि मोहम्मद शाहिद ऐं शकील अहमद खे सगोसूदो गिरफ़्तार कयो वियो। 30 बोर वारो पिस्टल बि बरामद। जेकबाबाद में हिंदू पंचायत जो सदर लालचंद सेतलाणी नकली ज़रई दवाऊं विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। पुलिस शहरी खे नकली ज़रई दवा ॾियण जे इल्ज़ाम हेठि लालचंद सेतलाणी खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तारी ख़िलाफ़ वापारियुनि जो एहतजाज। वापारियुनि जो चवणु आहे त सिटी पुलिस हिंदू पंचायत जे सदर लालचंद सेतलाणीअ खे पुट शिवा समेत गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। वापारी अॻवान अहमद अली ब्रोही इल्ज़ाम मड़ियो आहे त एसएसपी हिन समेत पंचायती सदर लालचंद सेतलाणी खे मारणु चाहे थो, जंहिं करे हुननि हिकमत अमली बि तय कई आहे। This headline news